नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकज़ी अॻुवाण सूबाई वज़ीर मंजूर वसाण राणीपुर में अवामी एहतियात के सरपरस्त आला ऐं टाउन कमेटी राणीपुर के वाइस चेयरमैन ग़ुलाम असगर वसाण सां भाउ जी वफ़ात ते ऐं जावेद अहमद वसाण परवेज़ सां वाल जी वफ़ात ते ताज़ियत करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तक जी अवाम जी इसरार ते मैदान में लहिबो गुज़िरियल इलेक्शन में ॼाणे वाणे मूंखे इलेक्शन खां ॿाहिरि कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमत अवाम खे 2 सालनि में महांगाई का सवाइ कुछ न ॾिनो। पीपल्स पार्टी चाहे थी त हुकूमत पंहिंजो आइनी मुद्दो पूरो करे, पर हुकूमत की नाअहली ऐं ग़लत पॉलिसियुनि जे करे पंहिंजो आइनी मुद्दो पूरो न करे सघंदी। हुकूमत वक़्त खां अॻु घर हली वेंदी। हिन चयो आहे त ख्वाब ॾिठो आहे त हाणे जेल वञण जो वारो हुकूमत जे माण्हुनि जो आहे। हुकूमत माण्हू जेल में कैद सूं था। पीपल्स पार्टी जे लाइ जेल का नई ॻाल्हि न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी केतिरा ही भेरा जेल की तकलीफ़न के मुंह ॾिनो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।